टंडो गुलाम हैदर में टंडो मोहम्मद खान SSP अब्दुल्ला मेमण जी हिदायतुनि बाद टंडो गुलाम हैदर पुलिस जे मंशात फ़िरोशन ऐं इश्तिहारी ॾोहारियुनि ख़िलाफ़ क्रैक डाउन जरिए टंडो गुलाम हैदर DSP औरंगज़ेब अब्बासी SHO काशिफ़ अली ख्वाजा नज़रपुर पुलिस पोस्ट इंचार्ज याकूब जाखरो ऐं पुलिस अटालन जो नज़रपुर भरिसां ॻोठ ख़ैर मोहम्मद खोसो में मंशात जे अॾे ते छापो वॾी मिक़दार में मेन पुड़ी चूरो ऐं तयारु थियल हज़ारे मेन पुड़ियूं हथ करे हिकु मंशात फ़िरोश जवाबदार फ़िदा हुसैन खोसो खे गिरफ़्तार करे वरितो जॾहिं त हिकु मंशात फ़िरोश इशफ़ाक़ अहमद राजपूत फ़रार थियण में कामयाब थी वियो। होॾां पुलिस पारां ॿिन्ही जवाबदारनि ख़िलाफ़ टंडो गुलाम हैदर थाणे ते मंशात एक्ट तहत केस दाख़िल करे वरितो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।